मालिक की मर्जी बंदो छतो करे सके। बस बाबा मरम ॾाढो सुठो माण्हू मूंसां जॾहिं मिलंदो तॾहिं मुल्क ऐं क़ौम जी भलाई जी ॻाल्हियूं करियो। खान साहब तॾहिं त मुल्क दुश्मन नासरन अब्दुल गफूर खान खे न सठो। सिर साहब आख़िर असां काॾे वञी रहिया आहियूं? छा थींदो असांजे मुल्क जो? खान साहब इन जो त तव्हां ई को सही हल कढी सघो था। असां त तव्हांजा ख़ादम आहियूं। अगवा धाड़ा क़त्ल तशद्दुद रोज़ जो मामूल बणिजी विया। आख़िर छा थींदो असांजो? इन ॻाल्हि त मुंहिंजे ॾींहं राति जी निंड हराम करे छॾी आहे। हाणे कुझु करिणो पवंदो। पाणी सिर खां चढ़ंदो पियो वञे। खान साहब जेका हिकमत अमली तयारु थिए मूंखे हुन में पाण सां शामिलु सम्झो। जेका बि मनसूबाबंदी ठहे मां बिना शर्त शुरू जी तव्हां सां गॾु आहियां। सिर साहब मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। बिल्कुलु हाणे वक़्तु आयो आहे त जल्दी कुझु कयो वञे। जी असां अञा बि ख़ामोश तमाशाई थी वेंदासीं त असांजी तबाही बर्बादी खे को बि रोके न सघंदो। न सुहेल साहब असांखे वधीक तबाही बर्बाद थियणो नाहे। हीअ हिकु आर्ज़ी सूरत हाल आहे। इंशाअल्लाह असां जल्दी पार पवंदासीं। इंशाअल्लाह। रोजान बाबा तुंहिंजी राय छा आहे? तूं असां सां शामिल राय नहीं छा? जी जी अंकल मां अव्हां सां गॾु आहियां। मूंखे पाण सां सम्झो। बिल्कुलु बाबा हाणे त वक़्तु अची वियो तव्हां मुल्क जे लाइ अॻिते वधो। जी अंकल मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी जेकॾहिं मूं ते का ज़िमेदारी रखंदो। खान साहब जमाल अहमद तव्हां सां गॾु हूंदो। तव्हां को बि ख़्यालु न कयो। सिर साहब मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। इंशाअल्लाह असां सभु गॾिजी कामयाबु थींदासीं। इंशाअल्लाह।